नूर वारो आयो आ नूर खणी आयो आ नूर खणी आयो आ सजे आलम में ई ॾिसो कहिड़ो नूर छायो आ। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। सोशल मीडिया जा नाज़रीन, जीअं त असां इन खां पहिरीं बि हिकु भेरो तर्जुमान दावत इस्लामी रुकन शुरा हाजी अब्दुल हबीब अतारी सां हिकिड़ो सिलसिलो कयो, जंहिंमें साईं जिन खां सदन पर्सनल ज़िंदगी जे हवाले सां कुझु सुवालात कयासीं। अॼु बि असीं रुकन शुरा सां गॾु हाज़िर आहियूं ऐं इंशाअल्लाह कुझु सुवालात कंदासीं। इंशाअल्लाह रुकन शुरा असांखे इन्हनि जा जवाब इनायत फरमाईंदा। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। कीअं आहियो साईं? ख़ुशि आहियो तव्हां? अल्हम्दुलिल्लाह, कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह अज़्ज़ वजल, मां ठीकु आहियां साईं। सभ खां पहिरीं तव्हां खां पुछंदुसि, हिननि जे हवाले सां ही नंढियूं केरु आहिनि तव्हांजूं? ही मुंहिंजी ग्रैंड डॉटर्स आहिनि, मुंहिंजी पोटियूं आहिनि। माशाअल्लाह। ही मुंहिंजे वॾे पुत्र मदनी रज़ा जी धीउ आहे, मिशकात फ़ातिमा। ही मुंहिंजे नंढे पुत्र मुजतबा रज़ा जी धीउ आहे, मिशअल फ़ातिमा। ऐं तव्हांजे नाज़रीन खे ॿुधाए ॾियां कि सिंधी एक्चुअली मुंहिंजी मादरी ज़बान न आहे। आई एम नॉट सिंधी, मदर लैंग्वेज इज़ नॉट सिंधी लैंग्वेज। तो थी सघे थो कि मुंहिंजी गुफ्तगू में मिस्टेक्स थियनि त तव्हां मूंखे माफ़ु कयो। ऐं मेमण आहियां तो ट्राई करणो कि सिंधी इन मेमणी जो मिक्सचर बयानु कई सघां। माशाअल्लाह साईं, तव्हांजी नवाज़िश आहे, तव्हांजो ये महिरबानियूं आहिनि जो तव्हां असांखे वक़्तु ॾियो था ऐं असांजे नाज़रीन खे जेको आहे सिंधी ॻाल्हाए करे उन्हनि खे ख़ुशि कयो था। अल्लाह पाक तव्हांखे बरकतूं अता फरमाए। साईं, कुझु पर्सनल तव्हांजी ज़िंदगी जे हवाले सां बि ऐं कुझु इंशाअल्लाह अज़्ज़ वजल मुतलक़न सवाल तव्हां खां कंदुसि। सभ खां पहिरीं तव्हां खां हिकिड़ो सुवालु आहे साईं जी, त तव्हांजी पसंदीदा जेका भाॼी सब्ज़ी कहिड़ी आहे? हाँ, सब्ज़ी बहुत पसंद कयां थो। जो भी सब्ज़ी सुठी बनी वञे, बट मिक्स सब्ज़ी मूंखे वधारे पसंद आहे। मटर भी होए, उनमें गजर भी होए, आलू होए, भिंडी होए, तो अल्हम्दुलिल्लाह लाइक इट। माशाअल्लाह साईं, हींअर अॼुकल्ह त माना बैंगन जो भुर्तो मुंहिंजो फेवरेट आहे। माशाअल्लाह माशाअल्लाह। अॼुकल्ह त साईं नौजवान ऐं असांजूं जेके न्याणियूं आहिनि भाॼी पसंदि कनि नथियूं, जी जी, गोश्त घणो खाइनि था। जी जी जी। इन जे हवाले सां तव्हां छा फरमाईंदा? सवाल किया कि अॼुकल्ह जी न्यू जनरेशन, असांजे घर में भी प्रॉब्लम आहे कि सब्ज़ी खे एतिरो पसंदि नथा कनि, बट सब्ज़ी इज़ वेरी हेल्दी। पाके बिल्कुलु खावा हुआ न उनके थोड़ो थोड़ो यूज़ में गिना हुआ है। फजीलतूं भी उनजी रिवायतूं भी मेन थियूं कि जिन जिन दस्तरखान ते सब्ज़ी हुई थी उन ते फ़रिश्ता ज़ियारत लाइ अचनि था। थोड़ी घणी सब्ज़ी रोज़ न रोज़ कुछ न कुछ ऐड करा हुआ पौते ज़िंदगी में। अगर आए कि पकेली सब्ज़ी पसंद ना आए तो सैलड खाए गिनो, लेकिन एटलीस्ट ऑर्गेनिक फूड जो है वो इंशाल्लाह सेहत लाइ बहुत सारो आहे। तो थी सघे तो पोते जी जो भी डाइट आहे उन जो 50% अगर पां फ्रूट्स ने सैलड या सब्ज़ी करी गिनूं तो अल्हम्दुलिल्लाह यू बिकम हेल्दी इंशाल्लाह। जी हुज़ूर, इहो ॿुधाइजो त तव्हांजी माशाअल्लाह औलाद घणी आहे? अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजा 2 पुत्र ने हिकिड़ी बेटी आहे। तो ने मुंहिंजा अल्हम्दुलिल्लाह 2 बेटा जो आहिनि, जो पुट आहिनि उहे 2 शादीशुदा आहिनि। ही मुंहिंजे बेटे मुश्तबा रज़ा जी धीउ आहे ऐं हिन जो नाम मिशल फ़ातिमा अतारी आहे। माशाअल्लाह। सोशल मीडिया जे नाज़रीन, हाजी अब्दुल हबीब अतारी दावत इस्लामी जे काफ़ी शोबाजात खे बि ॾिसंदा आहिनि। त हुज़ूर असांखे इहो ॿुधायो त दावत इस्लामी जा केतिरा शोबाजात आहिनि तव्हां जिन्हनि खे ॾिसी रहिया आहियो, लुक आफ्टर करे रहिया आहियो? अल्हम्दुलिल्लाह अज़्ज़ वजल मरकज़ जी दावत इस्लामी जे मरकज़ जी महिरबानी आहे जो मूंखे ज़िम्मेदारी अता फ़रमाइनि। दावत इस्लामी जा कम बेश 17 डिपार्टमेंट्स आहिनि जिनके आउं लुक आफ्टर कयां थो, जिनमें जो अगर पां वॾा बिग डिपार्टमेंट सम्झूं त मदनी चैनल आहे, ओवरसीज़ दावत इस्लामी, पाकिस्तान जे अलावा दावत इस्लामी जो जेतिरो ओवरसीज़ जो कमु आहे तो अल्हम्दुलिल्लाह उनजी ख़िदमत भी आहे। पछे पां अॻियां हलूं तो FGRF दावत इस्लामी जो माशाअल्लाह जो वेलफेयर डिपार्टमेंट आहे, अल्हम्दुलिल्लाह उनके मूंखे नारो खपे थो। लेकिन वॾे डिपार्टमेंट्स में अगर अचो तो जो मोस्ट डिफ़िकल्ट ने टिपिकल डिपार्टमेंट आहे वो आहे इजारा मजलिस, HR तव्हां सम्झी सघो था कि 44,000 एम्प्लॉइज़ ओनली इन पाकिस्तान एंड अबाउट 8,000 एम्प्लॉइज़ इन ओवरसीज़। तो 52,000 अजीर जो इस्लामी भाई एम्प्लॉइज़ इस्लामी भाई भी मुलाज़िम, तो उनजो बदे मामलात नारनू सैलरीज़ बदे चीज़ों, तो इट्स वेरी डिफ़िकल्ट। बट अल्हम्दुलिल्लाह दावत इस्लामी जो कम एतिरो मैनेज आहे न, एतिरो ऑर्गेनाइज़ आहे कि अल्लाह जी रहमत से कम थी वञे तो अल्हम्दुलिल्लाह। ऐं बैरून मुल्क जी तव्हांजे शायदि UK जे बि तव्हांजी ज़िम्मेदारी? एक्चुअली बैरून मुल्क ओवरसीज़ पूरो ही ओवरसीज़ जी मूंखे ज़िम्मेदारी है, लेकिन पर्टिकुलरली की मुल्क आहिनि जिनखे मूंखे डायरेक्ट नारनियो खपे थो, लुक आफ्टर करियो खपे थो, जिनमें UK आहे, यूरोप आहे, अमेरिका आहे, कैनेडा आहे, ऑस्ट्रेलिया आहे। तो ये जो वेस्टर्न वर्ल्ड है
थोरो सो उनके भी मूंखे लुक आफ्टर करियो खपे। माशाल्लाह जीअं हाजी अब्दुल हबीब अतारी असांखे ॿुधायो त FGRF दावत इस्लाम जो उहो इदारो आहे जेको फलाही कमु कंदो आहे। त सिंध में FGRF जो जेको डिपार्टमेंट आहे उहो कहिड़ा कहिड़ा फलाही कम अल्लाह जी रहमत से सिंध में असां बहु ॾाढो वॾो कमु करी आहियूं अल्हम्दुलिल्लाह। नाउ डेज़ जो सैलाब आयो हो, जो फ्लड में जो भी बोतरे फेरी सैलाब वारी जगह ते थीन जो थियो उन्हनि जो थियो अप्रॉक्सीमेटली असां चई सघूं था कि ओनली इन सिंध पा तक़रीबन 2 से 3 अरब 200 to 300 करोड़ रुपीज़ जो पा कम करिया आहियूं अल्हम्दुलिल्लाह। राइट नाउ भी ओड़ा मकानात बनी रहिया आहिनि, डिलीवर थी रहिया आहिनि, बस्तियूं बनी रहियूं आहिनि। असां डी वाटरिंग करी आहे, असां रियलाइज़ करी आहे कि ओड़ा वॾे से वॾो इशू ये है कि पानी 6 महीना थी विया पछी भी पानी मौजूद है, तो पानी के कढणो ज़रूरी हो। तो ओड़ा पंप लगाइने छटा जो सिंधी ज़बान में झटा चवनि था, झटा लगाइने असां मी सम्झी कि करोड़ों रुपए जो डीज़ल लगाया है, लेकिन अल्हम्दुलिल्लाह बिलियंस ऑफ गैलन्स असां ओड़ा से पानी बाहर कढिया है अल्हम्दुलिल्लाह। पछे पाण ओड़ा बीज ॾिनी आहे किसाने के, अल्लाह जी रहमत से इलाज जो जानवर जो भी इलाज किया है ने इंसानी जो भी इलाज किया, तो अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जी रहमत से 2 से 3 अरब रुपए जो कम पास इनमें करी चुके आहियूं ने। राइट नाउ अंगरी भी जारी है ने, इंशाल्लाह जारी रखना है। असा जो नारो है हम भूले नहीं है, हम इंशाल्लाह कोशिश करेंगे कि एंड ऑफ द डे तक उनका साथ देंगे इंशाल्लाह। असां विसारियो ना है, असां विसारियो ना है, हम भूले नहीं है, हम भूले नहीं, असां विसारियो ना। माशाल्लाह हर शख्स जी का न का हॉबी हूंदी आहे, आदत हूंदी आहे। साईं जिन खां बस आख़िरी इहो पुछणु चाहींदासीं त साईं जी छा हॉबी आहे, छा? पहला तो ज़ाहिर है स्पोर्ट्स में काफ़ी दिलचस्पी हुई जॾहिं आउं दावत इस्लामी जे इन माहौल में एक्टिव ना हुए। आफ्टर दैट तो ज़ाहिर है कि अब टाइम ही ना है अल्हम्दुलिल्लाह। आई चीज़ होता मुझी हॉबी है ट्रैवलिंग। ट्रैवलिंग आउं काफ़ी करा तो सफ़र किया तो अल्लाह जी रहमत से मुझे सफ़र मेजॉरिटी अल्लाह जे दीन जी ख़िदमत लाइ सुन्नत लाइ वो तो नीयत ही हुई थी, अल्लाह कबूल भी करी। माशाल्लाह। अच्छा जॾहिं असां हिक ॿिए खे तोहफ़ो ॾींदा आहियूं त माशाल्लाह साईं जिन जी इहा असां सुहिणी आदत ॾिठी आहे त तोहफ़े जी क़ीमत न ॾिसंदा आहिनि बल्कि साम्हूं वारे जी अक़ीदत ॾिसी करे उहो तोहफ़ो क़बूल कंदा आहिनि। त इन में छा अमीर अहले सुन्नत जी असां वटि रहनुमाई उसूल आहे? ये तो सुन्नत मुबारक भी है ना कि अगर कोई दूध जो तोहफ़ो पेश करे, कोई तकियो ॾिए तो बज़ाहिर खुशबू ॾिए तो बज़ाहिर इन्हनि चीज़ जी इतनी कीमत ना होंदी, लेकिन पछे भी अमीर अहले सुन्नत ये है कि तोहफ़ो क़बूल कयो तो पाके तोहफ़ो ॾींद वारे जो तोहफ़ो क़बूल कया हुआ इनसे उनके दिल में ख़ुशी दाख़िल थी। अच्छा साईं जेको माशाल्लाह FGRF हिकिड़ो वण लॻाइण जो ऐं शजरकारी जो जेको सिलसिलो शुरू कयो आहे माशाल्लाह, अमीर अहले सुन्नत जी तरफ़ खां असांखे हिकिड़ो नारो बि मिलियो हो त बूटो लॻाइणो आहे, वण बणाइणो आहे। इन जो इसमें काफ़ी माशाल्लाह हिकिड़ो सुठो टारगेट है, तो उन्हीं में केतिरी कामयाबी हासिल थी? वाह वाह वाह, बूटो लगाणो है, वण बनाना है, पौधा लगाना है, दरख्त बनाना है। तो अल्हम्दुलिल्लाह ये असां स्टार्ट किया हुआ है 2 से 3 वर पहला। जॾहिं बारिश अचनी हुई, बारिश सैलाब अची वञे तो क्लाइमेट डिसऑर्डर है एक्चुअली। मरी में बर्फ़बारी थी तो वो रिकॉर्ड ब्रेक करी विझी, गर्मी थी तो हीट स्ट्रोक अची वियो। तो एक्चुअली बहुत वधारे प्रॉब्लम्स इन बिकॉज ऑफ द फॉरेस्ट कटिंग थी है ना, जंगलात ख़त्म थी रहिया आहिनि, दरख़्त वण कपाए रहिया आहिनि। तो अमीर अहले सुन्नत नारो असांखे ॾिनी आहे कि बूटो लगाइणो है न वण बनाइणो है। तो अल्हम्दुलिल्लाह असां हिकिड़ो टारगेट सेट किया है कि 26 लाख जो है वो बूटा लगाइणा है न वण बनाइणो है। तो इंशाअल्लाह ये दरख्त बनी वञनि जाएंगे, नहीं पंहिंजी अचनि वारी नस्ल के ऑक्सीजन जी टेम्परेचर जो टेम्परेचर क्लाइमेट बेहतर थीनो, डिसऑर्डर ऑफ क्लाइमेट ख़त्म थीनो इंशाअल्लाह, अचनि वारे लाइ एटमॉस्फेयर सारो थी वेंदो इंशाअल्लाह। अच्छा सी माशाल्लाह जी तव्हां हाणे मेंशन कयो त 17 डिपार्टमेंट्स के तव्हां लुक आफ्टर कंदा आहियो, तव्हां जेतिरा सफ़र भी रहंदा आहिनि, बयानात भी माशाल्लाह तव्हां जा मुस्तक़िल जेके ईंदा रहंदा आहिनि, त इहे सारे सभिनी मामलात के तव्हां मैनेज कीअं कंदा आहियो सभिनी मामलात? एक्चुअली जॾहिं आउं तव्हांखे बतायमि कि दावत इस्लामी जो है ना बहुत मैनेज ऑर्गेनाइजेशन है, ऑर्गेनाइज्ड वे में कम थिए थो। अगर आहे कि घणा कम करना आहिनि न त तव्हां पोइ तुंहिंजा फ्रंट मैन बनायो, उन फ्रंट मैन जी सुठी तरबियत कयो ऐं उनखे अवेलेबल रहियो। दिस इज़ माई फॉर्मूला। आउं 17 डिपार्टमेंट के लुक आफ्टर नथो करा, आउं 17 इस्लामी भाई के लुक आफ्टर करा थो। उन 17 के उहो डिपार्टमेंट ना रही, हाँ उन्हनि खे जवाब ॾिजो पाबंद आहियां, उन्हनि जी तरबियत बहितरीन करो, उनखे हौसलो ॾियो, उनखे अथॉरिटी ॾियो, लुक आफ्टर हिम। सो अगर इन तरीके से हलाए ना तव्हां जा डिपार्टमेंट हली सघनि था। एंड देन ज़ाहिर है कि बिज़नेस भी आहे, फैमिली भी आहे, तो अगर आई टाइम के मैनेज करे गिनो तो वी कैन डू बिग वर्क्स। बस थोड़ा सो मैनेज, घणा लोगों जी आदत करो हुई थी कि हर कम आऊं कयां, हर कम मुझसे पुछी ने कयो, तो वो बहुत वधारे कम नहीं करी सके, जो नहीं थी तो सके डिस्ट्रीब्यूट ऑफ वर्क। अगर आए डिस्ट्रीब्यूशन करना, आए अथॉरिटी ॾीना, टीम वर्क करना ने उन मथे भरोसो कयना ता कम थीन जो है। ई जकड़ी प्रॉब्लम हुई थी फैमिली में भी। बाज़ औकात घणा फादर जो होन था, घणा जो वालिद होन था, वो पोते बच्चे के कम काज ते लगाइन था भी, मगर चुन हर चीज़ मुझसे पुछी नहीं करनो है, वो बच्चो तरक्की नहीं करी सके।
आए उनकी अथॉरिटी ने डी रिया तमाम को पूछो हर चीज मुझसे पूछो जो गलती करे तो उनके डांटो तो वो तो सहमो रहनो कि ना वालिद साहब नाराज थी वरना वालिद साहब के जवाब दूंगा नो गिव हिम अथॉरिटी जी जी अल्हम्दुलिल्लाह मुझे वालिद साहब मुझे चाइल्डहुड से मुझे साथ ईच करिया कि वो मुझे रिलैक्स किया मुझे वो अथॉरिटी दी नहीं कि आई कम पोते क्यों तो अल्हम्दुलिल्लाह अगर आए पोते जे मातहत के पोते जे साथ कम करन वाले के हिम्मत दीना हौसलो दीना उन्हें के रिप्लाई दीना दे विल वर्क इंशाल्लाह। साईं जानवरनि सां तव्हांजी केतिरे हद ताईं मोहबत आहे? यकीनन वो भी अल्लाह पाक जी मखलूक आहे बट चूँकि वेरी बिज़ी लाइफ तो एतिरो टाइम मिले नथो मूंखे लेकिन मुंहिंजे घर में अल्हम्दुलिल्लाह मुर्गो ने मुर्गी रखूं या तो सफ़ेद मुर्गे जी फज़ीलत भी आहे। दावत इस्लामी जो मुख़्तसर तारुफ़ ऐं सिंध में इन जे दीनी ऐं फलाही कमनि जे बारे में कुझु असांखे ॿुधायो। दावत इस्लामी ऑलमोस्ट 41 ईयर्स पहला मारिज़ वजूद में अभी कराची से स्टार्ट थी इट मीन्स फ्रॉम सिंध दावत इस्लामी स्टार्टेड फ्रॉम सिंध अल्हम्दुलिल्लाह अमीर अहले सुन्नत इज़ फ्रॉम सिंध माशाल्लाह ये भी कराची जाइन अल्हम्दुलिल्लाह ने कराची जे इलाके से शुरू थियो ने बदे से पहला अगर कराची जे बाद की रकम थियो तो ज़ाहिर सिंध जे डिफरेंट सिटीज़ में थियो तो अल्हम्दुलिल्लाह 41 ईयर्स से दावत इस्लामी कम करी रही है ने सिंध में अल्लाह जी रहमत से हज़ारों स्टूडेंट्स उलमा बनी रहा आहिनि हाफ़िज़ बनी रहा आहिनि डेली वाइज़ मस्जिदूं बनी रहियूं आहिनि ने सिंध जे तक़रीबन शहर में दावत इस्लामी जा मराकज़ क़ाइम आहिनि ओॾा इज्तिमा थी रहिया आहिनि इस्लामी भेणे में वॾो कम आहे पंहिंजी जो नियाणियूं आहिनि तो अल्हम्दुलिल्लाह वर्क तो थी रही है बट वी नीड मोर वर्क तो मुझी गुजारिश ये है कि सिंधी पंहिंजा जो इस्लामी भाई आहिनि वो दावत इस्लामी के सपोर्ट करन दावत इस्लामी जो साथ दीन बी अ पार्ट ऑफ दावत इस्लामी हर जुमेरात जो इज्तिमा में अचन मदनी काफ़िले में सफ़र कनि तो इंशाल्लाह ये कम और अॻियां वधंदो इंशाल्लाह। अल्लाह पाक तव्हांखे बरकत अता फ़रमाए तव्हां असांखे टाइम ॾिनो सोशल मीडिया नाज़रीन इंशाल्लाह वरी साईं जिन सां असां हाज़िर थींदासीं फ़िलहाल असां इंशाल्लाह क्लोज़ कयूं था अल्लाह पाक असांखे बरकत अता फ़रमाए। क्लोज़ से पहला तव्हांखे आऊं मदीना पाक जी खजूर पेश कयां इंशाल्लाह तव्हां वो खायो और फिर उन्हनि जे बाद तव्हांखे ने तव्हांजे नाज़रीन के इंशाल्लाह बहुत खूबसूरत तबरुकात मुंहिंजे घर में मौजूद आहिनि तो तबरुकात जी ज़ियारत भी तव्हांखे कराइणु अल्हम्दुलिल्लाह इहो उहो ग़िलाफ़ आहे जो रोज़ा रसूल सुनहरी जालीअ जे अंदरि अल्हम्दुलिल्लाह ग़िलाफ़ हुए तो ये उन ग़िलाफ़ जो पीस है अल्हम्दुलिल्लाह ये ग़िलाफ़ काबा है अल्हम्दुलिल्लाह अज़्ज़ा वजल माशाअल्लाह माशाअल्लाह ये अल्हम्दुलिल्लाह नबी पाक अलैहिस्सलाम की ज़ुल्फ़ मुबारक ये प्यारे आका अलैहिस्सलाम के इसमें मेरे पास एक बाल मुबारक था और अब आप देखें कितने हो गए माशाअल्लाह। ये वो पुछी चुनता है तो चुनता तव्हां सफ़ाई करन जो समझी गिनो के झाड़ू आए कि जो अल्हम्दुलिल्लाह सुनहरी जालियाँ थे ने रियाजुल जन्ना में जिनके सफ़ाई करनी बुहारी थी ये नबी पाक अलैहिस्सलाम जे इमामा शरीफ जो मुबारक और ये सब्ज़ गुंबद के ऊपर जो एक सीढ़ी है ये उस सीढ़ी का पीस है और ये गुंबद खजरा ही करांगे ये एक रुमाल हमें अल्हम्दुलिल्लाह गिफ्ट मिला था जिस बंदे ने ये इस रुमाल को इन 27 मकामात पर मस किया है इनके मज़ारात पर अल्लाह पाक इन तबरुकात के सदक़े हमारी मग़फ़िरत फ़रमाए हमारे गुनाहों को मुआफ़ फ़रमाए अल्लाहुम्मा रब्बना आतिना फ़िद दुनिया हसना व फ़िल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार। अल्लाह इन तबरुकात के सदक़े हमारी मग़फ़िरत फ़रमा हमारे गुनाहों को मुआफ़ फ़रमा मदीने मक्के के तबरुकात दिखाए मदीने मक्के की हाज़िरी भी नसीब फ़रमा अल्लाह हमारी मुश्किलें आसान फ़रमा परेशानियाँ दूर फ़रमा सल्लल्लाहु तआला अला खैर ख़ल्क़िही मुहम्मद व आलिहि वसहबिहि अजमईन।